खबरलो रिपोर्टर सैयद अमीर हुसैन शाह दरगाह दूहो इब्राहिम जी सादात ऐं उस्ताद घराणे ज़ाकिर मरहूम सैयद हैदर अली शाह जे घर में जनम वठंदड़ सैयद गदा हुसैन शाह हिकु बाकिरदार शख्सियत जो मालिक बाअमल ऐं बाज़मीर जंहिं वालिद साहब जे नक्शे कदम ते हलंदे ज़ाकिरी ऐं ख़िताबत जो इहो दर्जो हासिल कयो जंहिंजो मिसाल हर ज़बान ॾियण खां क़ासिर आहे। सैयद ज़ाकिर सैयद गदा हुसैन शाह साहब पाकिस्तान जे उन्हनि चंद ज़ाकिरीन ऐं ख़तीबनि मां थी गुज़रियो जिन जी तारीख़नि जा ताज चयो वञे थो। पाकिस्तान में रहंदड़ शिया क़ौम ज़ाकिर सैयद गदा हुसैन शाह साहब खे बेपनाह लक़बनि सां नवाज़ियो। उन्हनि लक़बनि में मशहूर लक़ब सैयद ज़ाकिर मुसाफ़िर शाम आहे जंहिंसां अॼु ताईं यादि कयो वञे थो ऐं क़यामत ताईं उन लक़ब सां यादि कयो वेंदो। ज़ाकिर सैयद गदा हुसैन शाह पंहिंजे मरहूम वालिद ज़ाकिर सैयद हैदर अली शाह जियां सिंध पंजाब जी अवाम जो महबूब तरीन ज़ाकिर थी गुज़रियो आहे। ज़ाकिर सैयद गदा हुसैन शाह साहब जी ज़बान करबला जी नेहरी फ़रात मां अहिड़ी तमस थियल हुई जंहिंजे अॻियां हर ज़बान बेरंग रही। मरहूम ज़ाकिर सैयद गदा हुसैन शाह तारीख़ जो इहो बाब गुज़रियो जंहिं सिज जियां क़यामत ताईं रोशन रहंदो। ज़ाकिर सैयद गदा हुसैन शाह जे किरदार ऐं अमल कलम लिखण खां ऐं ज़बान बयान करण खां क़ासिर आहे। मरहूम सैयद गदा हुसैन शाह जो हर बावकार अमल मिंबर पाक तां पढ़ियल तारीख़ी मजलिसूं ऐं करबला वारनि जे ज़िक्र में गुज़रियल हर लम्हो अवाम जे दिलनि में ज़िंदा ऐं ताबिंदा रहंदो। एक्सप्रेस न्यूज़